दोस्तों शाद खुशबुल्ला यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के पीरी प्यारन के दिल वारन के सिंधी भरन के खुश आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड सनसनी के थियण वारा आहिनि। छो ड्रामो ज़बरदस्त बेहतरीन मोड़ ते पहुतो आहे। अचण वारे एपिसोड में हिकु त जाबर खे हाणे सटको ॾियण वारो आहे दरिया खान जाबर खे अहिड़ो सिधो कंदो जो उन खे बाद में ख़बर पवंदी। अचण वारे सीननि में हेॾा दरिया खान जो दबदबो बि हाणे पंहिंजा ई ड्रामे में वधण वारो आहे। छा जे करे पंहिंजा ई ड्रामे में दरिया खान हाणे आहिस्ता सभिनी अदाकारनि खां ताक़तवर तव्हांखे ॾेखारियो वेंदो। छो त सभु पंहिंजा त ठीकु पर दरिया खान जेको आहे सभिनी खे ॾंडो ॾींदो ठाहे करे। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे बार ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अहिड़ा वीडियो तव्हांखे हर बार ॾिसण वटां मिलंदा। असांजे इन यूट्यूब चैनल ते रिव्यू असां कंदा आहियूं नवे ड्रामनि जो भले ड्रामनि जी जानकारी तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। मिलंदासीं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।